ब्रेकिंग न्यूज़ है असां सां शेयर करे रहिया आहियूं पेशावर मां, जिथे पुलिस लाइन में मस्जिद अंदर धमाको थियो आहे। 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस तर्जमान मूजिब धमाके सबब मस्जिद की छित किरी पई है। ज़ख़्मियुनि खे लेडी रेडिंग अस्पताल मुंतकिल किया वियो आहे, जॾहिं त धमाके की नौयत जो पतो लगाए पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर कयूं पिया पेशावर मां, जिते पुलिस लाइन में मस्जिद के अंदर बम धमाको थियो आहे। 20 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस पारां इहो ॿुधायो पियो वञे त धमाके सबब मस्जिद की छित किरी पई आहे। ज़ख़्मियुनि खे लेडी रेडिंग अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। धमाके जी नौयत जो पतो लगाए पियो वञे। पेशावर मां के अहम खबर का आगाह करे रहिया आहियूं। पुलिस लाइन में मस्जिद अंदर बम धमाको थियो आहे। 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस तर्जुमान मूजिब धमाके सबब मस्जिद की छित किरी पई आहे। ज़ख़्मियुनि खे लेडी रीडिंग अस्पताल मुंतकिल किया पियो वञे। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त धमाके की नौयत जो पतो लगायो पियो वञे। अहम खबर आहे अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाह करे रहिया आहियूं। पुलिस लाइन में मस्जिद अंदर बम धमाको थियो आहे। 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त रेस्क्यू वारियूं टीमूं बि वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। धमाके जी नौयत जो पतो लगायो पियो वञे। पेशावर में एक मस्जिद अंदर धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त धमाके सबब मस्जिद जी छित किरी पई आहे। ज़ख़्मियुनि खे लेडी रीडिंग अस्पताल मुंतकिल किया पियो वञे। एक बार ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है पेशावर मां, पुलिस लाइन में मस्जिद अंदर बम धमाको थियो आहे। 20 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस तर्जमान पारां इहो ॿुधायो वियो आहे त धमाके सबब मस्जिद जी छित किरी पई आहे। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची विया आहिनि। ज़ख़्मियुनि खे लेडी रेडिंग अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। धमाके जी नौयत जो पतो लगाए पियो वञे। पेशावर मां अवांखे खबर ॾींदा हलूं। पुलिस लाइन में मस्जिद अंदर बम धमाको थियो आहे। 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस तर्जुमान मूजिब धमाके सबब मस्जिद जी छित किरी पई आहे। पुलिस तर्जुमान मूजिब ज़ख़्मियुनि खे लेडी रीडिंग अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। पेशावर मां अवांखे हिकु भेरो ॿीहर खबर ॿुधाए रहिया आहियूं। पुलिस लाइन में मस्जिद अंदर धमाको थियो आहे। 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस तर्जुमान मूजिब धमाके सबब मस्जिद जी छित किरी पई आहे। ज़ख़्मियुनि खे लेडी रीडिंग अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे।